तव्हांजी हिकिड़ी सिट आहे वॾे हिन निम पोड़े में जवानी जीअं लुॾी आहे, इन जो तसवर तव्हां कीअं कयो, कीअं तव्हांखे इहो तसवर आहे, कीअं लिखियो? माण्हू त उन मुख़्तलिफ़ उनखे नज़रियनि सां ॾिसनि था। असां वटि थर में हिकिड़ो पूरो त्योहार आहे लोड जो। जी, पूरो लोड जेका वणनि में ॿधी लोड लुॾिजे थी न, उनजो त्योहार आहे। सही, सावण टीज। सावण टीज थरी माना हिंदू मैथोलॉजी में या थरी मैथोलॉजी में हिकिड़ो पूरो त्योहार आहे, माना ईद आहे हिकिड़ी, उनखे सावण टीज चवंदा आहिनि। टीज ईद खे चयो वेंदो आहे, ॾियारो आहे सावण जी। उन ई मंझि हिकिड़ो टाइम ईंदो आहे जंहिंमें 10-15 माना ॾींहं लोडूं ॿधल हूंदियूं आहिनि वणनि में, ऐं माण्हू ॿार नौजवान छोकिरियूं ख़ासि करे सावण टीज ते ॿाहिरि परणायल जेके छोकिरियूं हूंदियूं आहिनि न ॻोठनि जूं, उहे माइट वठी ईंदा आहिनि सावण टीज ते। वसकारे जी मौसम अचण वारी हूंदी आहे या वसकारे जी मौसम अची वेंदी आहे, सावण जो महीनो हूंदो आहे, उन में उहे छोकिरियूं पंहिंजे पीहर पंहिंजे माइटनि में ईंदियूं आहिनि ऐं लोडूं ॿधी पोइ लुॾंदियूं आहिनि। बीरा मिना बेगो तेड़ण आहे आई सावण टीज। वाह, माना थरी लोकगीत आहे। हाणे हीउ सॼो गीत उन पस मंज़र में हो, माना हाणे हिकिड़ो मंज़र आहे। ऐं माना मूं अॻु में जेको आहे वायरल थी चुको आहे इहो वॾे हू जेको आहे वालड़ो, सो आऊं हुनखे एक्सप्लेन कोन थो कयां। माना हिकिड़ो मंज़र आहे जेको मुंहिंजे अखियुनि अॻियां गुज़रियो आहे। सावण तीज जे महीननि में आउं चवंदुमि लोड असीं वेठा आहियूं, असां सां गॾु माना हिंदू माण्हू बि वेठल हुआ, ऐं उहे जेके आहिनि से सावण तीज ईंदी हुई त उन्हनि जे लोडूं ॿधल हूंदियूं हुयूं। ईअं को मंज़र हो जेको मूं ॾिठो, ऐं पोइ उहो मंज़र उन में सॼो कॉन्सेप्ट हुयो। पोइ शाइरी जॾहिं ईंदी आहे न त उहा वसी थी वेंदी आहे, उहा हिकिड़े मंज़र खां माना चढ़ी वेंदी आहे। तव्हां हाणे माना मिसाल जी ॻाल्हि, मूं जॾहिं इहो शहर उन्हनि ते कयो पिए एक्सप्लेन पे कयो त भई तूं झुकेंदी सांवरी, हीअ जो सॼी सिंध में हाइप क्रिएट थी वई, त उहो सभिनी माण्हुनि खे मुंहिंजो जेको ख़्यालु हो न उहो कोन आयो। उन्हनि खे पंहिंजी उहा जेको आहे सो तसवुरु हो या पंहिंजी ज़िंदगीअ में गुज़िरियल उहे पल हुआ, उहे वाला यादि अची विया जेके हुननि ॾिठा हुआ ज़िंदगी में, हुननि उतां खां वञी खयो हो न, माण्हुनि खे अपील तॾहिं ते कयो। सो ईअं ई माना हिकिड़ो मंज़र आहे जेको आयो हो उहो सावण तीज जे ॾींहंनि में, माना उहो पोइ उनखे शाइरीअ में अची वियो। मूं पहिरीं बि चयो त मुंहिंजी शाइरी अलाए शऊरी हुई या लाशऊरी तौर ते, मुंहिंजी शाइरी मंज़रनि जी जेका आहे सा छा चवनि तस्वीर कशी हुई। लफ़्ज़नि हिकिड़ी माण्हू रंगनि सां मुसवरी कंदो आहे, मूं माना शाइरी लफ़्ज़नि जे ज़रिए मुसवरी कई। मंज़र जेके हुआ उहे मुंहिंजी शाइरी में अची विया, ऐं मूं जेको आहे सो उनखे लिखी छॾियो, मुंहिंजे शहरनि में अची विया, ग़ैर इरादी तौर ते अची विया, या माना जेके आहिनि से शऊरी तौर ते आया, लाशऊरी तौर ते आया, मूंखे उनजी ख़बर न आहे। पर मुंहिंजी शाइरी जेका आहे सा उनजी जेका थोरा घणी इनफ़रादियत आहे उहा इहा आहे त मुंहिंजी शाइरी में मंज़र घणा आहिनि। बिल्कुलु, हीअ बि हिकिड़ो मंज़र आहे, लुॾण जो मंज़र आहे, लोड जो मंज़र आहे, थर जे उन ई सावण टीज जे मंज़र आहे, सिंध जे उन्हनि माना परिणिजी परदेसी थी वियल नियाणियुनि जे ॻोठ वरण जो मंज़र आहे। उन्हनि जे ॻोठ वरण खां पोइ उन्हनि जे इंतज़ार में उन्हनि जे इंतज़ार में विछोड़े जे स्लीब ते लटकियल के नौजवान जे अखियुनि जे दीदार जी ख़ुशीअ जो मंज़र आहे। इहे सॼो शयूं अची थियूं वञनि उन में। निगाहुनि में नशा कीअं था उतरनि जॾहिं हिकिड़ो माण्हू विछड़ण खां पोइ जेकॾहिं हुनजो महबूब अचे थो, वरी सावण तीज आहे उहो लुॾे पियो, ऐं पोइ माण्हू जेकॾहिं को ॾिसंदो त यकीनन निगाहुनि में त नशा उतरंदा। बिल्कुलु, भला इहो वाह करे तव्हांखे बि लॻो या ईअं ई तव्हां हिकिड़ो मंज़र बसि? आऊं त माना चवां थो न, मुंहिंजी त आऊं त हुन मंझां गुज़री वियो आहियां न। अच्छा, इहो मंज़र त मुंहिंजे अखियुनि जो हो न। बिल्कुलु, मूं गुज़रियो तॾहिं आऊं त मुंहिंजियूं त लारीअ में पखियूं रहिजी वियूं तॾहिं बि लिखियो। अच्छा।